इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मन युतिइल्लाह व रसूलहु फक़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल व गवा अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिही व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफों, तमाम तस्बीह, तहलील, तहमीद, तक़दीस, हम्द, सना, किब्रियाई, वदाई अल्लाह रब्बुल इज़्ज़त के लाए जो कुल कायनात जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीका है। दुरूद सलाम ला तादाद सलातों रहमतों, खुसूसन इमाम कायनात
इमाम आज़म खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हजरत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनजे ज़ाते अक़दस थे अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व अहले बैतिही व मन तबिअहुम बिइहसान इला यौमिद्दीन। बिरादरान इस्लाम, कुरान करीम मां सूरत आल इमरान जी आयत तिलावत कयम। इन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारन पंहिंजनि ॿारनि खे मुत्तकी हुजण जो हुकुम फरमायो आहे, तक़वा अख्तियार करण जो हुकुम फरमायो आहे, रब्बे करीम जो खौफ एतिरो दिल में रखे जेतिरो उन हक़ रखियो आहे खौफ जो। अल्लाह जे खौफ में जिंदगी गुजारे, तक़वा अख्तियार करे, मुत्तकी बंजी करे, आखिर में उन जो खात्मो ईमान जी हालत में इस्लाम ते थे, वो आहे मुसलमान। यकीनन मुसलमान ऐं मोमिन उहो शख्स थींदो जंहिंमें तक़वा हूंदी। जेकॾहिं तक़वा खां खाली आहे, तक़वा जो लफ्ज़ वक़ाया मां वरितल आहे। इन जो मतिलब इहो आहे त बाने ऐं गुनाह जे विच में हिकु दीवार अचण, अल्लाह जो खौफ। बाने जे विच में ऐं गुनाह जे विच में अल्लाह जो खौफ अची वञे त उहो बानो उन गुनाह खां बची वञे, उनखे चइबो आहे तक़वा, अल्लाह जो खौफ। जंहिंमें तक़वा नाहे, जो शख्स मुत्तकी नाहे, उहो सारी जिंदगी भले दावा त कंदो रहे, पर कॾहिं बि उहो मुसलमान मोमिन नथो थी सघे। दुनिया जा कई मिसाल आहिनि, पर जेकॾहिं असां हिकिड़े ई मिसाल खे सम्झूं, हिकु माण्हू क़ीमती गाॾी वठे थो पंहिंजी सवारी जे लाइ, तमाम वॾी महांगी में महांगी दुनिया में गाॾी हुजे, ॾिसण वारा दुनिया वारा उनखे अचनि त एतिरी महांगी गाॾी आई आहे, हिन में खूबी कहिड़ी आहे, चङी तरह उनखे ॾिसनि। हर इंसान खे उहा सवारी, उहा गाॾी पसंदि अचे त हिन में त का बि खामी कान्हे, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त उन में ब्रेक कान्हे का। जेकॾहिं उन में ब्रेक नाहे त उहा भले केतिरी दुनिया जी क़ीमती गाॾी आहे, कंहिं बि कम जी नाहे। छो त उन मां उनखे खुद गाॾी में सवार जेको माण्हू थींदो, उनखे बि ख़तरो, अॻे खे बि ख़तरो, इंसान खे बि ख़तरो, जानवर खे बि ख़तरो, हलण वारे पैदल माण्हू खे बि ख़तरो, हर टाइम ते उहो ख़तरो रहंदो। उहा गाॾी उनजी का बि क़ीमत न रहंदी जंहिंमें ब्रेक नाहे। जेकॾहिं मुसलमान मोमिन में तक़वा नाहे त उहा मुसलमानी ऐं मोमिन हुजण कंहिं कम जो नाहे, जेसि ताईं उन में उहा तक़वा नाहे, अल्लाह जो खौफ नाहे, परहेज़गारी नाहे। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में त लातादाद जगहनि ते तक़वा जो हुकुम फरमायो। प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर खिताब में, हर तकरीर में, हर नसीहत में, हर वाइज में
तकलीफ में, खुशी में, सफर में, हजर में, हर जगह ते अल्लाह जे रसूल जॾहिं बि सहाबा किराम के नसीहतूं कयूं, वसीयतूं कयूं, मेंबर ते हुजनि हूअ वसीयत कनि, नसीहत कनि, उनमें सब खां पहिरीं अल्लाह जे रसूल अल्लाह ताला जे हम्दुल सना खां बाद में तकवा जो हुकुम फरमायो, तकवा जो हुकुम फरमायो, मुत्तकी हुजण जो हुकुम फरमायो आहे, अल्लाह जो खौफ पैदा थियण जो हुकुम फरमायो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जॾहिं को खिताब कंदा हुआ, जुमे जो खुतबो हुजे, आम वाइज़ हुजे, निकाह जो खुतबो हुजे, खुशी हुजे, गमी हुजे, हर हाल में पाण अक्सर ही आयतूं पढ़ंदा हुआ, मुख्तलिफ कुरान जी आयत सूरतुन मां। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम मिन नफ्सिन वाहिदा व खलक़ मिन्हा ज़ौजहा व बस्स मिन्हुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तकुल्लाहल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाह काना अलैकुम रक़ीबा। ऐ इंसानो, अल्लाह जो खौफ कयो, तकवा अख्तियार कयो। जैं रब अकेले तव्हांखे अकेली जान मां पैदा करे हेतिरा मर्द ऐं औरतूं दुनिया में पखेड़े छॾियईं, जंहिं हिकिड़े माण्हू हिकु नफ्स मां तव्हांखे पैदा कयो हुयो ऐं तव्हां अल्लाह जो खौफ कयो, उन रब खां डिॼो, तकवा अख्तियार कयो। आयत जे शुरूअ में तकवा जो हुकुम, वरी हुन सां गॾु अल्लाह जा रसूल ॿी का आयत पढ़ंदा हुआ, या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वक़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिल्लाह व रसूलहू फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। ऐ ईमान वारो, तक़वा अख्तियार कयो, अल्लाह जो खौफ कयो, ज़ुबान सां ॻाल्हायो, सुठो ॻाल्हायो, सच ॻाल्हायो, ग़लत न ॻाल्हायो, ज़ुबान जी हिफ़ाज़त कयो, सिधी सही सुठी ॻाल्हि कंदा कयो, जंहिंजे करे अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांजे तमाम कमनि खे, अमालनि खे सुधारे छॾींदो। इन में बि सभ खां पहिरीं तक़वा जो हुकुम आहे, अल्लाह जो खौफ रखो। नबी अलैहिस्सलाम किन मिस्कीननि ग़रीबनि खे ॾिसंदा जेके फ़क़ीर ईंदा ख़ैरात वठण जे लाइ, सदकात वसूल करण जे लाइ, मिस्कीन हा, ग़रीब हा, उन वक़्त अल्लाह जा रसूल सभ खां पहिरीं इहे आयतूं पढ़ंदा हुआ, या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह वल तंज़ुर नफ़्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तक़ुल्लाह इन्नल्लाह ख़बीरुम बिमा तअमलून। ऐ ईमान वारो, अल्लाह जो खौफ कयो, तक़वा अख्तियार कयो। हर नफ्स, हर इंसान सोचे त उन सुभाणे जे लाइ छा गॾु कयो आहे, अॻिते जे लाइ उन छा मोकिलियो आहे। सभ खां पहिरीं अल्लाह जो खौफ कयो, तक़वा अख्तियार कयो। पोइ पाण फरमाईंदा हा, जहन्नम खां बचो, बचायो पंहिंजे जान खे। अगरि हिकिड़ी खजूर ॾेई करे कंहिं मिस्कीन खे, कंहिं ग़रीब खे अल्लाह जे रस्ते में ख़र्च कयो। मतिलब त हर हाल में अल्लाह जा रसूल जॾहिं बि नसीहतूं कंदा हुआ, तेॾी महिल सभ खां पहिरीं अल्लाह जो खौफ, तक़वा जो हुकुम फरमाईंदा हुआ। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि ईंदा हुआ, पोइ को न को सवाल कंदा हुआ। को चवंदो, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे का वसीयत कयो, का नसीहत कयो। हज़रत मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाहु तआला अन्हु खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन यमन जी तरफ मोकिलीन पिया। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनखे उन सां गॾिजी आया, मदीने खां ॿाहिरि निकिरी
उन शहर के गेट ताईं आया अलविदा करण जे लाइ पंहिंजे प्यारे सहाबी खे। सैयदना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह तआला अन्हु अर्ज़ करण लॻो, जेॾी महिल आख़िर में मोकिलाए वञण वारो आहे तेॾी महिल चवे थो, या रसूल अल्लाह या औसीनी, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे का वसीयत कयो। ऐ प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जा रसूल मूंखे का नसीहत कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, अलैका बितक़वल्लाह मस्तताअत। ऐ मुआज़ बिन जबल, आऊं तोखे अल्लाह जे खौफ जी वसीयत थो कयां। अल्लाह जो खौफ कर, तकवा अख्तियार कर, जेतरी भी तुझी ताकत आए। जी अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही। ऐ ईमान वारो अल्लाह जो खौफ कयो, जेतरो न का खौफ करण जो हक़ आहे। अल्लाह जे रसूल फरमायो, ऐ मुआज़ तकवा अख्तियार कर, अल्लाह जो खौफ कर, जेतरी तोखे ताकत आहे। वअलैका ज़िक्रुन इंद मिन हजरिन व शजरिन। पाण फरमायो, अल्लाह ताला जे ज़िक्र के जारी रखजा, अल्लाह जे लाइ तस्बीह बयान कजा, अल्लाह जो हम्द बयान कजा, अल्लाह ताला के याद कजा। जॾहिं बि कंहिं पत्थर वटि अची, हजर वटि अची, वण वटि अची, शजर वटि अची, हर हाल में अल्लाह के याद कंदो कजा। छो त ही दुनिया के अंदर पत्थर अल्लाह ताला जो जिक्र कनि था, दुनिया के अंदर इंसान अल्लाह ताला जो जिक्र कनि था, पर अफ़सोस उन इंसान ते जंहिंजी दिल अल्लाह जे जिक्र खां खाली आहे। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमायो, अलम तरा अन्नल्लाह युसब्बिहु लहु मन फिस समावाति वल अर्द वत्तैरु साफ़ातिन कुल्लुन क़द अलिम सलातहु व तस्बीहा। शान तो ॾिठो आहे आसमान जे अंदर, जमीन जे अंदर, हर शइ अल्लाह ताला जो जिक्र करण वारी, अल्लाह जी तस्बीह बयान करण वारी। ही उड़ा मंदर जेके पंहिंजे परनि खे खोले करे पखी हलनि पिया, ये अल्लाह जे जिक्र में मशगूल आहिनि। अल्लाह ताला उन्हनि जी तस्बीह खे ॼाणे थो, अल्लाह ताला उन्हनि जे जिक्र खे ॼाणे थो। ॿी जगह ते अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, अलम तरा अन्नल्लाह यसजुदु लहु मन फिस समावाति व मन फिल अर्दि वश्शम्सु वल क़मरु वन नुजूमु वल जिबालु वश्शजरु वद्दवाब्बु व कसीरुम मिनन नास व कसीरुन हक्का अलैहिल अज़ाब व मन युहिनिल्लाहु फमा लहु मिन मुक्रिम इन्नल्लाहा यफ़अलु मा यशा। शान तो ॾिठो आहे न काइनात जे अंदर, आसमान में रहण वारियूं शयूं, ज़मीन जे अंदर रहण वारियूं, जबल, सूरज, सिज, चंड, सितारा, पखी, इंसान, जिन, हैवान, हर शइ अल्लाह ताला फरमाए थो। ऐं इंसाननि मां बि केतिरा आहिनि जेके अल्लाह खे सजदो कनि था, पर उहे बदनसीब जंहिंखे अल्लाह साईं ज़लील करे, उहो अल्लाह जे सजदे खां परे हूंदो आहे, अल्लाह जे घर खां परे हूंदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो, जंहिंखे अल्लाह ताला ये सब शयूं अल्लाह खे सजदो कनि थियूं, पर हिकु बदबख्त उहो इंसान जंहिंखे अल्लाह ताला ज़िल्लत वारो बनाए छॾियो, उहे माण्हू अल्लाह जे सजदे खां, अल्लाह जी तस्बीह खां परे हूंदा आहिनि। यकीनन अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ऐ मुआज़, अल्लाह ताला जो जिक्र कर। जॾहिं कंहिं पत्थर वटां तुंहिंजो गुज़र थिए, पहाड़ वटां तुंहिंजो गुज़र थिए, कंहिं वण वटां तुंहिंजो गुज़र थिए, उन वक़्तु बि तूं अल्लाह खे यादि कर। छो ॿी हिन जी इहा हिकमत आहे, क़यामत जे ॾींहुं उहो भितर, उहो पत्थर, उहो वण बि तुंहिंजी गवाही ॾींदो। तुंहिंजे इन ज़िक्र जी, तुंहिंजे इन तस्बीह जी, अल्लाह जी जेका तो वॾाई बयान कई आहे, क़यामत जे ॾींहुं इहे शयूं, क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे अॻियां गवाह हूंदियूं त ही उहो माण्हू आहे जंहिं पंहिंजी ज़ुबान खे अल्लाह जे ज़िक्र में मशगूल रखियो हुयो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, जामे तिर्मिज़ी जी हदीस आहे, अल्लाह जो जिक्र उहा इबादत आहे जंहिंसां का बि इबादत मुक़ाबिलो नथी करे सघे। अल्लाह ताला जंहिं बि इबादत जो हुकुम कयो आहे, सभ खां पहिरीं अहमियत वारी इबादत अल्लाह जो जिक्र आहे।
जामे तिरमिज़ी में हदीस आ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अला उनब्बिउकुम बिखैरिम मिन अअमालिकुम व अज़काहा इंद मलिकिकुम व अरफ़इहा फी दरजातिकुम व खैरुल लकुम मिन इन्फ़ाक़ि ज़हबि वल वरक़ि व खैरुल लकुम अन तल्क़ऊ अदुव्वकुम फतज़रिबू अनाक़हुम व यज़रिबू अनाक़हुम फतज़रिबू अनाक़कुम। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो छा न तव्हां खे उहो अमल ॿुधायां जेको तव्हां जे लाइ तमामु बहितरीन अमलनि में बहितरीन अमल हुजे, भलनि अमलनि में तमामु भलो अमल हुजे। क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला वटि जॾहिं तव्हां जूं खूबियूं, तव्हां जूं नेकियूं, तव्हां जा हसनात, तव्हां जूं जेके ख़ैर जा कम अल्लाह ताला वटि पेश थियनि, पर इन्हनि सभिनी खां वधीक पाकीज़ा अमल जेको तव्हांजे दरजात ऐं तव्हांजे मक़ाम, तव्हांजे मर्तबे खे बुलंद करण वारो अमल हुजे ऐं अहिड़ो अमल जेको तव्हांजी सोन ऐं चांदी खे ख़र्च करण खां बि वधीक अफ़ज़ल हुजे। अहिड़ो अमल जो जिहाद जे मैदान में तव्हां दुश्मननि जूं गर्दनूं कटियो, हू तव्हां जूं गर्दनूं कटे तव्हांखे शहीद कनि, पर अञा बि उहो अमल ज़्यादा हुजे। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन चवण लॻा या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ कहिड़ो अमल सभ खां वधीक अहिड़ो भलो अमल आहे? पाण फरमायो ज़िक्रुल्लाह, अल्लाह जो ज़िक्र, अल्लाह खे यादि करणु। ऐं सिर्फ़ ज़िक्र हिकिड़ी शइ जो नालो न आहे, अल्लाह ताला क़ुरान करीम खे बि ज़िक्र चयो आहे, अल्लाह ताला निमाज़ खे बि ज़िक्र चयो आहे, अल्लाह ताला के याद करण, अल्लाह जो खौफ रखण बि ज़िक्र आहे। ये सब ॻाल्हियूं ज़िक्र में शामिल आहिनि। जॾहिं अल्लाह ताला खे यादि कंदो इंसान, अल्लाह जो खौफ रखंदो, तक़वा इख्तियार कंदो, यकीनन उहो इंसान अल्लाह जे ज़िक्र में मशगूल हूंदो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु खे फरमायो पहिरीं वसियत इहा, पाण फरमायो तक़वा इख्तियार कर जेतिरी तोखे ताक़त आहे। ॿियो नंबर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ऐं मुआज़ अल्लाह ताला जो ज़िक्र कर, अल्लाह जे ज़िक्र में मशगूल रह, भीतर पत्थर वटि, वण वटि, कंहिं जॻह ते अल्लाह जे ज़िक्र खे जारी रख। सैयदना मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु खे टी नसीहत अल्लाह जे रसूल छा कई आहे? पाण फरमायूं जेकॾहिं तोखां को गुनाह थी वञे, जेकॾहिं तोखां का गुनाह जहिड़ो कमु थी वञे, का ग़लती थी वञे, ऐं मुआज़ जल्दी कजां, तौबा करण में देर न कजां, तौबा ताइब थी वञा, सची दिल सां तौबा करे पंहिंजे रब खे राज़ी कजां। गुनाह खां बाद में बाने के हुकुम जल्दी तौबा कयो। अगरि कंहिंखां ख़ता थी वई, गुनाह थी वियो, इंसान ख़तादार आहे त हू जल्दी तौबा ताइब थी वञे। पाण फरमायूं जेकॾहिं तुंहिंजो गुनाह वसिर बिसिर वलअलानियत बिलअलानिया, ऐं मुआज़ जेकॾहिं तुंहिंजो गुनाह लिक में थियो आहे त लिक में तौबा कर, जेकॾहिं ज़ाहिरी गुनाह थियो आहे त ज़ाहिर में बि तौबा कर। असां गुनाह कयूं था, रात ॾींहं ख़ताऊं कयूं पिया, ख़तादार आहियूं, पर तौबा जी हिम्मत ई नाहे। केतिरा माण्हू गुनाह करण खां बाद में नेकियूं त कंदा रहंदा आहिनि, नेकियूं बि कंदा रहंदा आहिनि, पर जो गुनाह थियो उनजी तौबा न कयूं, जेसि ताईं उनजी तौबा न कंदा उहो गुनाह हमेशह रहंदो, भले केतिरियूं बि नेकियूं थियनि। यकीनन पोइ गुनाह खां बाद में इंसान तौबा करे, जेके नेकियूं थो करे, पोइ उहे नेकियूं गुनाहनि खे मेटीनि थियूं, उहे नेकियूं गुनाहनि खे मेटीनि थियूं। जॾहिं बानू गुनाहगार आहे न, जॾहिं अल्लाह ताला उनजे दिल में तक़वा पैदा कंदो आहे, अल्लाह ताला पंहिंजो खौफ पैदा कंदो आहे, गुनाहनि खां बाद में बानू तौबा ताइब थींदो आहे, अल्लाह ताला एतिरो त राज़ी थो थिए
जो हदीस में आप पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे ॾींहुं जेॾी महिल उहो गुनहगार ईंदो जेतिरा उनजा वॾा गुनाह हुआ न एतिरियूं उन नेकियूं कयूं अल्लाह ताला उन्हनि गुनाहनि खे बि नेकियुनि में तब्दील करे छॾियो उनजी तौबह जे करे त उन अहिड़ी तौबह कई आहे बानी अहिड़ी तौबह कई के त आरज़ू कंदा काश असांजा गुनाह घणा हुजनि हा त असां तौबह में एतिरी ज़्यादा कयूं हा त असांखे नेकियूं ज़्यादा मिलनि हा लेकिन हुकुम इहो आहे गुनाहनि खां बच अल्लाह जी नाफरमानी खां बच नेकियूं कर त गुनाह तुंहिंजा मिटजी वेंदा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सब खां पहिरीं पंहिंजे नसीहतुनि में सहाबा खे वसीयतूं कंदे तक़वल्लाह अल्लाह जो ख़ौफ ऐं तक़वा जो हुकुम कंदा हा हदीस मुस्नद अहमद में आहे सैयदना अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि हिकिड़ो शख़्स आयो आहे उहो बि चवे थो रसूल जे सहाबी खे त मूंखे वसीयत कयो सहाबा किराम वटि ताबईन ईंदा हा उहे चवंदा हा सहाबा सां मुलाक़ात करे रसूल जा सहाबा आयो असांखे वसीयतूं कयो असांखे नसीहतूं कयो अॼु बि इहो मामलो सुन्नत जे मुताबिक़ आहे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू न ॾिसे को अल्लाह जो नेक बानो आहे क़ुरान व सुन्नत ते अमल करण वारो आहे शिरक ऐं बिदअत खां बचण वारो आहे अल्लाह ताला उनखे मुत्तकी बनायो आहे तक़वा आहे उन शख़्स में त असांखे खपे असां उन्हनि खां नसीहतूं हासिल कयूं असां उन्हनि खे चऊं त असांखे अल्लाह जा नेकबाना ऐं नेकोकार आलिमा वक़्त जा मुहद्दिस हिन वक़्तु मौजूद आहिनि आलिम आहिनि तक़वा वारा आहिनि असां उन्हनि जे ख़िदमत में वञी ऐं उन्हनि खां वसीयतूं ऐं उहे नसीहतूं हासिल करे सघूं था सहाबा किराम वटि ताबई ईंदा हा उहे अची चवंदा हा सहाबा किराम के अल्लाह जे रसूल जा सहाबा आहियो इन करे असांखे का वसीयत कयो हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि हिकिड़ो शख़्स आयो उन बची अर्ज़ कयो हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु खे त मूंखे वसीयत कयो औसीनी मूंखे का वसीयत कयो हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु खे जवाब ॾिनो ऐ मुंहिंजा दोस्त तूं मूंखां उहो सवाल कयो आहे जेको सवाल मूं अल्लाह जे रसूल खां कयो हो तो अॼु मूंखां उहो सवाल कयो आहे जो मूं सवाल अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कयो मूं चयो या रसूल अल्लाह मूंखे का वसीयत कयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अबू सईद खुदरी के उसीक बितक़वल्लाह फइन्नहु रासु कुल्लि शै अल्लाह जे रसूल सब खां पहिरीं पाण फरमायो ऐं अबू सईद खुदरी तक़वा अख्तियार कर अल्लाह जो खौफ रख छो त अल्लाह जो खौफ रखण हर अमल जो मुंड आहे हर अमल जो अगवान हर नेकीअ जो मुंड छा आहे पाण फरमायो उसी का भी तक़वा अल्लाह जो खौफ तक़वा अख्तियार करण पहिरीं नसीहत बे नंबर में अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो पाण फरमायो वअलैका ज़िक्रुल्लाह फइन्नहु रहबानियत लिल इस्लाम पाण फरमायो अबू सईद अल्लाह के याद कंदो न अल जिहाद पाण फरमायो अलैका जिहादुन फी सबीलिल्लाह व रहबानियत लिल इस्लाम ऐ अबू सईद अल्लाह जे रस्ते में जिहाद कंदो कर छो त यो जिहाद इस्लाम में रहबानियत वारो आहे टे नंबर में अल्लाह के रसूल फरमायो वअलैका ज़िक्रुल्लाह व तिलावतिल कुरान फइन्नहु रौहतुन फिस समा
व ज़िक्रुन फिल अर्द। ऐ अबू सईद अल्लाह जो ज़िक्र कंदो कर, कुरान करीम जी तिलावत कंदो कर, छो त इहो आसमानन में भी तुझे दर्जन के बुलंद कंदो, आसमान वाला भी तुखे याद कंदा, उते भी तुंहिंजो नालो हूंदो, हिन ज़मीन जे अंदर भी तुंहिंजो ज़िक्र हूंदो। यकीनन तू अल्लाह जे ज़िक्र के अहमियत दे, अल्लाह जे पाक किताब जी तिलावत कर। हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो, तो वसीयत जे लाइ मूंखे चयो आहे, ऐं तोखे उहा ई वसीयत पियो कयां जेका वसीयत मूंखे अल्लाह जे रसूल कई आहे। इहा ई वसीयत आहे। सभ खां पहिरीं तक़वा पई अचे, मुत्तकी हुजनि, तक़वा इख्तियार करण। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो क़यामत जे ॾींहुं शेख अलबानी रहमहुल्लाह सिलसिले सहीह में हदीस के आंदो आहे ऐं मुस्तदरक हाकिम जी ही रिवायत आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त मुंहिंजा दोस्त कहिड़ा आहिनि, मुंहिंजी मोहब्बत कंहिंसां आहे। पाण फरमायो इन्ना औलिया यौमिल क़ियामतिल मुत्तक़ून फ़इन कान नसबुन अक़रब मिन नसबिन। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मुंहिंजा दोस्त क़यामत जे ॾींहुं ईंदा, महशर जे मैदान में ईंदा, उहे हूंदा जेके मुत्तक़ी ऐं परहेज़गार, जिन जे दिलनि में अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो, जेके तक़वा वारा हूंदा। अल्लाह जे रसूल फरमायो उहे मुंहिंजा दोस्त हूंदा, उहे मुंहिंजा प्यारा हूंदा। अॻिते ॻाल्हि छा फरमायो? अॻिते फरमाइनि था छो न उहे मुंहिंजे नसब में हुजनि, मुंहिंजे ख़ानदान मां हुजनि, मुंहिंजे अहले बैत जे ख़ानदान मां हुजनि, पर कॾहिं बि उहे मुंहिंजा दोस्त नथा थी सघनि जेके तक़वा इख्तियार नथा कनि। अल्लाह जे रसूल जो फरमान आहे। पाण फरमायो मुंहिंजा दोस्त उहे हूंदा जेके मुत्तक़ी हूंदा, जिन जे दिल में तक़वा हूंदी। ऐं उन जे मुक़ाबले में यानी तक़वा अगर हबशी में शीदी जे दिल में आ, हबशी जे दिल में आ, कहीं घट कौम वाले जे दिल में आ, कहीं मिस्कीन गरीब, कहीं मजूर जे दिल में आ, अल्लाह जे रसूल फरमाई हो मुझो दोस्त आ। उन जे मुकाबले में सैयद हुजे, अहले बैत मां शामिल हुजे। अल्लाह जे रसूल फरमायो फ़इन मिन नसबिन अक़रब मिन नसबिन, छो न मुझे खानदान मां हुजे, मुत्तकी ना है त मुझो दोस्त ना है, मुझो प्यारो ना है। अल्लाह के रसूल जो फरमान। अहमियत कंहिंखे आ? मुत्तकी खे। अहमियत तक़वा वारे खे आ। हा अहले बैत मां सैयद अहले बैत अगर मुत्तकी आहिनि त यकीनन उन्हनि जी वॾी फज़ीलत आ, उन्हनि जो वॾो मक़ाम आ, वॾो दर्जो आहे। जेकॾहिं अल्लाह जे रसूल जे अहले बैत मां उहे खानदान मां अचनि पिया, जेकॾहिं उन में तक़वा आहे, परहेज़गारी आहे, अल्लाह जो ख़ौफ़ आहे। अॻिते हदीस जा अल्फाज़ छा आहिनि? पाण फरमायो ऐं मुंहिंजा सहाबा ईअं न थिए जो क़यामत जे ॾींहुं माण्हू मूं वटि पंहिंजूं नेकियूं खणी अचनि, माण्हू पंहिंजा नेक अमाल सालिह मूं वटि आणीनि, पर तव्हां मुंहिंजा सहाबा दुनिया जो माल खणी अचो, उहो दुनिया जो माल तव्हांजे कुल्हनि ते हुजे ऐं तव्हां सॾींदा रहो या मुहम्मद या मुहम्मद, ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमायो जेकॾहिं तव्हां में तक़वा न हूंदी त पाण ईअं सॼे पासे मुंहुं मोड़े छॾियो, खॿे पासे मुंहुं मोड़े छॾियो। पाण फरमायो हा कदा फ़अक़ूल हाकज़ा हाकज़ा, पोइ ईअं तव्हां खां मुंहुं मोड़े छॾींदो। केॾी महिल सॼे पासे निहारीनि पिया, खॿे पासे निहारीनि पिया। ऐं मुंहिंजा सहाबा ईअं न सम्झजो अल्लाह जे रसूल जे कचहरियुनि में वेहण वारा, अल्लाह जे रसूल सां गॾु वेहण वारा, पर जेकॾहिं तव्हां में तक़वा न हूंदी क़यामत जे ॾींहुं तव्हांजे कम न ईंदुसि। उहे ई मुंहिंजा दोस्त हूंदा, भले जिन मूंखे न बि ॾिठो आहे, पर नेकियूं खणी आया, जिन में तक़वा हूंदी उहे मुंहिंजे क़रीब ईंदा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहा अहमियत ॿुधाई आहे मुत्तकी इंसान जी, जिन जे दिल में तक़वा आहे। ऐं मुत्तकी इंसान हर हाल में हर जगह ते उनजी तक़वा ज़ाहिर हूंदी आहे।
असां जहिड़ा त कॾहिं वक़्ती तौर खणी इबादत कनि। 12 महीननि में रमज़ान मुबारक जो महीनो आयो न, बस उन महीने में इबादत थी त 11 महीना उहा तकवा केॾांहुं वई, ख़ौफ़ खुदा केॾांहुं वियो। जेको तोखे रमज़ान मुबारक में ख़ौफ़ अल्लाह जे ख़ौफ़ मां मुत्तक़ी बणिजी मस्जिद में ईंदो है, रोज़ा बि रखंदे, सहरी इफ़्तारी कंदो, तिलावत कंदो है, जमात सां मस्जिद मुकम्मल भरिजी वेंदी। अॼु 11 महीना तुंहिंजे दिलि मां ख़ौफ़ ख़तम थी वियो। तकवा इनखे न चइबो आहे, हीउ त तुंहिंजो हिकिड़ो शौक़ पूरो थी वियो। के माण्हू वरी ख़ासि ॾींहं 10 ॾींहंनि जे लाइ कुझु मुत्तक़ी थियण जी कोशिश कंदा, परहेज़गार थियण जी कोशिश कंदा। के वरी अहिड़ा वक़्ती तौर शबे बरात फिलानी शोबान जी 15वीं रात, बस इन रात वेही क़द्र जी रात इबादत करे बस मुत्तक़ी बणिजी वेंदा। मुत्तक़ी जी या निशानी ना, मुत्तक़ी सदाई अल्लाह जी तकवा रखण, अल्लाह जो ख़ौफ़ रखण वारो 12 महीना हुनजी उहा ई हालत हूंदी। सुबुह हुजे, शाम हुजे, ॾींहुं हुजे, राति हुजे, जंहिंजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ आहे उनजे दिलि मां उहा तकवा न निकिरंदी। अल्लाह ताला पंहिंजो ख़ौफ़ उनजे दिलि में ॾेई छॾींदो आहे। अल्लाह जे रसूल जो फरमान आहे, क़यामत जे ॾींहुं अहिड़ा माण्हू बि ईंदा जिन जूं नेकियूं चमकंदड़ हूंदियूं पर घटि नेकियूं न हूंदियूं। पाण फरमाईंदा हदीस, पाण फरमायूं हज़रत सोबान रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे, अल्लाह जे रसूल जे कचहरी में वेठा आहियूं, पाण नसीहत फरमायूं, वाइज़ फरमायूं, फरमायूं लअलमन अक़वामम मिन उम्मती युशरून यौमल क़ियामत कअमसाल जिबालिन तिहामत बीवा फयजअलल्लाहु अबा मंसूरा। पाण फरमायो मुंहिंजी उम्मत मां उन्हनि माण्हुनि खे आऊं सुञाणा थो, ऐं ॼाणा थो मुंहिंजी उम्मत जा उहे माण्हू क़यामत जे ॾींहुं मूं वटि, क़यामत जे ॾींहुं पेश थींदा, क़यामत जे ॾींहुं ईंदा। उन्हनि जूं चमकंदड़ नेकियूं तिहाम जबलनि वांगुरु ढेर थियल हूंदियूं। एतिरियूं नेकियूं पाण फरमायूं तिहाम जबलनि वांगुरु उन्हनि जूं नेकियूं, उन्हनि जे ख़ैर जा कम ढेर लॻल हूंदा। चमकंदड़ नेकियूं मतिलबु त भलियूं नेकियूं हूंदियूं, क़बूल थियण वारियूं नेकियूं हूंदियूं। पर उन महशर जे मैदान में उन्हनि पहाड़नि वांगुरु नेकियूं फजअलनाहु हबा मंसूरा। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे उॾारे छॾींदो, उन्हनि जूं नेकियूं उॾामी वेंदियूं। साहबा चवण लॻा, या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल, ही बदनसीब केरु हूंदा जिन जूं एतिरियूं नेकियूं पहाड़नि वांगुरु महशर जे मैदान में ज़ाहिर पयूं थियनि ऐं उहे नेकियूं उॾामी वयूं। उहे बदनसीब इंसान असां त कोन हूंदासीं। अल्लाह जा रसूल ॿुधायो त सही उहे अलामतूं छा हूंदियूं। पाण फरमायूं तव्हां न, पर तव्हांजा भाई रही हूंदा, तव्हां वांगुरु निमाज़ूं पढ़ण वारा हूंदा, तव्हां वांगुरु तिलावतूं करण वारा हूंदा, तव्हां वांगुरु अल्लाह जो ख़ौफ़ सम्झंदा त दिलि में आहे, पर उन्हनि जूं नेकियूं छाजे लाइ ख़तम थी वेंदियूं। पाण फरमायूं इन करे माण्हुनि जे अंदरि मौजूदु आहे त उन्हनि जे दिलि में तकवा हूंदी हुई, माण्हुनि में हूंदा त इबादत कंदा, निमाज़ूं बि पढ़ंदा, पर जॾहिं अकेला थी वेंदा, तन्हाई में थी वेंदा त अल्लाह जे हदुनि जो ख़्याल न कंदा। माना तन्हाई में, अकेलाई में चवंदा त हाणे त केरु कोन थो ॾिसे, को न को गुनाह कंदा, यानी उन वक़्तु उन्हनि जे दिलि मां अल्लाह जो ख़ौफ़ निकिरी वेंदो। बाक़ी माण्हुनि जे विच में त इबादतूं बि कंदा, तिलावतूं बि कंदा, निमाज़ूं बि पढ़ंदा। पाण फरमाई उहे शख़्स हूंदा। मतिलबु त तकवा हमेशह हुअणु घुरिजे। ईअं न त माण्हुनि में आउं वेठो आहियां, मस्जिद में वेठो आहियां, जमायत में वेठो आहियां त आउं तकवा वारो आहियां, ॿाहिरि वञा, लिकी वञा, छुपी वञा, गुनाह कयां, मूंखे कोई बि न पियो ॾिसे। पर तकवा वारो इंसान इहो ई सोचींदो त माण्हू ॾिसनि न ॾिसनि, मुंहिंजो रब त ॾिसे पियो, मूंखे अल्लाह करीम त ॾिसे पियो।
मुत्तकी जी निशानी आए हर टाइम ते अल्लाह जो खौफ रखण वारो, तकवा अख्तियार करण वारो। मुत्तकी जी या निशानी कुरान करीम सां मोहब्बत रखण। अही कुरान पंहिंजे उन तकवा वारे साथी उन मुत्तकी के उन सिद्धे रस्ते ते हलाए मंज़िल मक़सूद ताईं तो पहुंचाए। अल्लाह ताला कुरान करीम में छा फरमायो? फरमाई ज़ालिकल किताबु ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन। फरमाई ही किताब अल्लाह ताला जो पाक किताब ला रैब किताब गलतिन का पाक किताब है जंहिंमें को शक ऐं शुबो न आहे, का बि ग़लती कान्हे का। ऐं हिदायत आहे तकवा वारनि जे लाइ, मुत्तकीन इंसान जे लाइ हिदायत है। माना मुत्तकीन जो साथ कुरान न छॾींदो जन्नत में पहुंचाए छॾींदो। इन जी मतलब ही माना इहा या हुदल लिल मुत्तकीन। कुरान करीम सां मोहब्बत रखण तकवा जी निशानी आहे। कुरान करीम जी बेहुरमती करण वारा शख्स है, गुस्ताखी करण वाला लाइन लानती शख्स है, उन्हनि खे मुंह तोड़ जवाब ॾियण वारा मुत्तकी हूंदा आहिनि जिनखे अल्लाह जे पाक किताब सां मोहब्बत हूंदी आहे, जिनखे पाण खां वधीक अल्लाह जे पाक किताब सां मोहब्बत हूंदी आहे। असां में उहो आहे जज़्बो, काश उहो जज़्बो हुजे त अॼु को बि लानती अल्लाह जे पाक किताब जी बेहुरमती न करे। यकीनन मुसलमान जे दिल में अल्लाह ताला जज़्बो त रखियो आहे, पर काश असांजो जज़्बो सहाबा किराम वारो जज़्बो हुजे हा, अइमा अरबा वारो जज़्बो हुजे हा। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह जो नालो त तव्हां ॿुधो आहे। इमाम अहमद बिन हंबल अइमा अरबा मां 4 वक्त जा मशहूर इमाम जेके ॿुधाया वेंदा आहिनि उन्हनि में खास हजरत इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह भी शामिल आहे। इमाम अहमद बिन हंबल जे अॻियां उन जे दौर में ईअं कंहिंखे जुर्रत कान हुई कुरान करीम जी बेहुरमती करे, जीअं अॼु यहूदी शैतान कुरान करीम के बाहि ॾेई साड़े ऐं मुसलमाननि खे आज़माइनि पिया। इमाम अहमद बिन हंबल जो दौर आहे तकरीबन 218 हिजरी। उन वक्त में इमाम शाफई जो दौर आहे। इमाम शाफई जो शागिर्द आहे इमाम अहमद बिन हंबल। इमाम अहमद बिन हंबल वो मशहूर शख्स आहे, हदीस जे हवाले सां वॾे में वॾो किताब हदीस जो ज़ख़ीरो इमाम अहमद बिन हंबल मुस्नद अहमद बिन हंबल। मुस्नद अहमद मशहूर हदीस जो किताब है जो को तमाम ज्यादा में ज्यादा हदीस जो जुल्द आहिनि ऐं मशहूर हदीस जे हर किताब जो हदीसूं जमा कयूं इमाम अहमद बिन हंबल। एतिरो त इल्मु हासिल कयो हदीस में जो कॾहिं इमाम शाफई रहमहुल्लाह उन पंहिंजे शागिर्द के चवंदा हा। इमाम शाफई मशहूर इमाम शाफई पंहिंजे शागिर्द इमाम अहमद बिन हंबल के चवंदा तू आई त मुंहिंजो शागिर्द, तू आई मुंहिंजो शागिर्द, शुरू में मूं तोखे पढ़ायो आहे, लेकिन ऐं अहमद हदीस जो इल्मु तूं मूंखे पढ़ा, हाणे आऊं तो तुंहिंजो शागिर्द थियां। उहो इमाम अहमद बिन हंबल आहे, छो त कई शागिर्दनि जेके पंहिंजी महिनत सां वरी अॻिते इल्मु हासिल करे वेंदा आहिनि, पर उस्ताद जी अहमियत उहा अहमियत हूंदी आहे। उहो शागिर्द भले केॾो वॾो थी वञे कॾहिं बि पंहिंजे उस्ताद जी अहमियत खे घटि न कंदो, भले हुनजो उस्ताद छो न हिकु सादी तबियत जो हुजे, पर वरी बि उस्ताद। इमाम अहमद बिन हंबल जे दौर में हिकिड़ो फितनो पैदा थियो ख़ल्क़ क़ुरान। चयो ही क़ुरान जेको आहे सो मखलूक आहे। इहो कंहिं चयो? खलीफा मामून वटि जेके न सरकारी मौलवी सम्झो था न, हिकिड़ा आहिनि तकवा वारा मौलवी, अल्लाह जो ख़ौफ़ रखण वारा, तकवा अख्तियार करण वारा, ऐं ॿिया हूंदा आहिनि सरकारी मौलवी
जिनके रुगो सियासत प्यारी हूंदी आहे, कुर्सी प्यारी हूंदी आहे, ज़ाहिर उन्हनि जी सूरत मौलवी वारी हूंदी आहे, बाक़ी जेके उन्हनि जा आका उन्हनि खे हुकुम कनि बसि उन जे पोयां हलंदा, छो त सियासत आहे। अहिड़े क़िस्म जा जेके ख़लीफ़े मामून वटि बि सरकारी मौलवी मुफ़्ती हूंदा हुआ, उन्हनि मां हिकिड़े शख़्स ख़लीफ़े खे चयो त ही क़ुरान करीम जेको आहे न इहो मख़लूक में शामिल आहे, तव्हां इहो ऐलान करायो, सरकारी ऐलान थी वञे त अॼु खां पोइ क़ुरान करीम खे मख़लूक में शामिल कजो। आहे क़ुरान इज़त वारो, अज़मत वारो, हुननि खां ॿी वॾी गुस्ताखी न पई कई, पर चयूं इहो ई चओ तव्हां त ही क़ुरान मख़लूक में शामिल आहे, मख़लूक आहे। वक़्त जे ख़लीफ़े जमा कया आलिम, उन्होंने 4 अहिड़ा आलिम हुआ जिनखे आंदो वियो ऐं उन्हनि खे चयो तव्हां इक़रार कयो ऐं सरकारी ऐलान थी चुको आहे त क़ुरान मख़लूक आहे। अल्लाह जो पाक किताब त आहे पर मख़लूक में शामिल आहे। जे अल्लाह ताला जी कुदरत आहे, अल्लाह ताला केतिरियूं शयूं पैदा कयूं आहिनि, अल्लाह जा पैगंबर आहिनि, अल्लाह जा नबी आहिनि, उहे इंसान उहे मख़लूक आहिनि, त क़ुरान खे तव्हां मख़लूक तस्लीम कयो। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह ऐं उन जा 3 साथी जेॾी महिल 4 वक़्त जे ख़लीफ़े जे अञा ख़लीफ़े ताईं न पहुता आहिनि, अञा त उन्हनि जा मुशीर ऐं उन्हनि जा मौलवी उन्हनि खां इक़रार कराइण जे लाइ जेॾी महिल उन्हनि खे पेश कयो अथनि, हिकिड़े ॾींहुं उन्हनि जूं सज़ाऊं बि मुक़ररु कयूं वयूं। जेकॾहिं जंहिं बि ने सरकारी ऐलान ऐं इन आईन इन कानून जी नाफ़रमानी कई उन्हनि खे सख़्त सज़ा मिलंदी। अहिड़ी त सज़ा ॿुधाई वई जो उन्हनि चइनी मां हिकिड़ो शख़्स जेको सो ख़ौफ़ ज़िदा थी करे उहो वक़्त जो आलिम आहे, पर ख़ौफ़ जी हालत में उन चयो त ठीकु आहे को मसइलो कोन्हे, क़ुरान खे मख़लूक चवां पियो, बाक़ी बचाइनि ते उन्हनि मां ॿिए ॾींहुं वरी सज़ाऊं बयानु कयूं वयूं, ही सज़ाऊं तव्हांखे मिलंदियूं। ॿियो बि ख़ौफ़ ज़िदा थी वियो आहे, उन बि चयो त क़ुरान खे मख़लूक तस्लीम थो कयां, बाक़ी वञी ॿ बचाइनि। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह ऐं ॿियो उन जो साथी आहे, हाणे उहे सज़ा जे लाइ त तयार थी विया आहिनि, पर अल्लाह जे पाक किताब खे मख़लूक में शामिल नथा कनि। हरगिज़ नहीं, अल्लाह जो पाक किताब आहे, अल्लाह जी ज़ुबान आहे, अल्लाह जो कलाम कलामुल्लाह आहे, अल्लाह जो किताब किताबुल्लाह आहे, गैर मख़लूक आहे। मख़लूक में इंसान हुजनि, जानवर हुजनि, पलीद शेवा, नजस शेवा ऐं ज़ालिम बि सभु शयूं मख़लूक में त शामिल हूंदियूं। अल्लाह जो पाक किताब हर ऐब खां पाक आहे, हर ग़लती खां पाक आहे। इमाम अहमद बिन हंबल उन जे साथी खे ख़लीफ़े जे तरफ़ां आवाज़ आयो आहे त हिनखे उते पहुचायो, छो त हिते ई सज़ा बर्दाश्त कनि पिया। लेकिन वक़्त जे ख़लीफ़े वटि दारुल ख़िलाफ़ा जे लाइ जेॾी महिल उन्हनि खे सवारनि ते सवार कयो पियो वञे, केतिरा ॾींहं थी चुका, इमाम अहमद बिन हंबल जे पेरनि जे अंदरि उन्हनि जे पेरनि में ॿेड़ियूं लोह जूं लॻल आहिनि, जंहिंखे 1 मिंट उहा ॿेड़ी न लाथी वई आहे, न ॾींहं जो न राति जो। कई ॾींहं उहे वक़्त जा सरकारी मुल्ला उन्हनि जे हथनि में रहिया आहिनि, उते तांजो आहे सिपाही हिननि खां इक़रार कराए, लेकिन इमाम अहमद बिन हंबल जे पेरनि में ज़ख़्म थी विया। क़ुरान करीम खे गैर मख़लूक चवंदो रहियो आहे ऐं उन जो साथी, पर जेॾी महिल हाणे दारुल ख़िलाफ़ा ॾांहुं पहुचाइनि था, वक़्त जे ख़लीफ़े मामून ॾांहुं पहुचाइण जे लाइ सवारी ते सवार कयो वञे थो। इमाम अहमद बिन हंबल जी हालत अहिड़ी थी वई आहे, सवारी ते वेहण जहिड़ो कोन्हे, पर एतिरे क़दुरु उहे ज़ालिम सिपाही कोई मदद करण जे लाइ तयार कोन्हे त ही ॿेड़ियूं पेरनि में लॻियूं पयूं आहिनि। इन करे हिननि खे सवारी ते सवार कयो वञे, न सवारी ते सवार कयो वियो। इमाम अहमद बिन हंबल पाण महिनत कई, कोशिशि कई, पंहिंजे साथी खे सवार कयो, पाण बि सवार थियो आहे, अॻिते हलिया। उन जो साथी उहे सूर बर्दाश्त न करे सघियो, वफ़ात करे वियो, शहीद थी वियो। इमाम अहमद बिन हंबल अकेलो आहे, उहे ॿेड़ियूं लॻियूं पयूं आहिनि पेरनि में। जेॾी महिल वक़्त जे ख़लीफ़े ॾांहुं वञनि पिया, अञा सफ़र परे आहे, रस्ते में पहुता आहिनि, उन वक़्तु इमाम अहमद बिन हंबल जे दिलि में ख़्यालु आयो, अॻिते ख़बर न आहे हिननि एतिरियूं त सवारूं ॾिनियूं आहिनि, अॻिते अञा कहिड़ो हाल कंदा, वक़्त जे ख़लीफ़े ताईं पहुचाईंदा।
अचानक हिकिड़ो माण्हू सफ़र मां मिस्र मां आयो आहे, जंहिं इमाम अहमद बिन हंबल खे अची ख़त ॾिनो आहे। को कासिद आयो आहे मिस्र खां, ही कंहिंजो ख़त आहे? इमाम अहमद बिन हंबल खे चयो तव्हांजे उस्ताद इमाम शाफ़ी जो ख़त आहे। इमाम शाफ़ी खे ख़बर पइजी चुकी आहे अहमद बिन हंबल खे आज़मायो पियो वञे ऐं हुन खां इक़रार करायो पियो वञे, चओ त ही क़ुरान मख़लूक़ आहे। पर अहमद बिन हंबल अञा त पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइम आहे, हू तकलीफ़ूं बर्दाश्त करे रहियो आहे। इमाम शाफ़ी ख़त लिखियो आहे। इमाम अहमद बिन हंबल उहो ख़त जेॾी महिल पढ़ियो आहे त हुन ख़त में छा लिखियल आहे? ऐं अहमद बिन हंबल, मूं ॿुधो आहे तुंहिंजे मथां तमामु सख़्तियूं आयूं आहिनि, तुंहिंजे साथियुनि जे मथां बि सख़्तियूं आयूं, पर याद रखजा हिकिड़ी ख़ुशख़बरी तो तोखे ॾियां, मूं ख्वाब ॾिठो आहे, अल्लाह जे रसूल जी ज़ियारत मूं कई आहे। अल्लाह जे रसूल फरमायो शाफ़ी अहमद बिन हंबल खे वञी नियापो ॾे, तूं पंहिंजे अक़ीदे ते क़ाइम रहजा, इस्तक़ामतदार जा, दुनिया जूं तकलीफ़ूं बर्दाश्त कजा, पर क़यामत जे ॾींहुं जन्नत तुंहिंजे इंतज़ार में आहे। ऐं अहमद बिन हंबल तोखे तकलीफ़ूं अचनि पियूं। इमाम अहमद बिन हंबल जेॾी महिल इमाम शाफ़ी जो ख़त ॾिठो तेॾी महिल उहे तकलीफ़ूं त हुयूं, पर उन वक़्तु दिलि खे ख़ुशी थी त यकीनन अल्लाह जा नेक बाना उन्हनि जो ख्वाब आहे, कोई मामूली इंसान गुनहगार कोन्हे। इमाम अहमद बिन हंबल खे उते पहुचायो वियो, पर उन जे पहुचण खां अॻु में वक़्त जो ख़लीफ़ो मामून फौत थी चुको आहे। इमाम अहमद बिन हंबल के दिल में हाने इहा खुशी थी तो हू त फौत थी वियो। हाने ॿुधो तुम त ख़लीफ़ो मोतसम थियो आहे। मोतसम जेको आहे सो शायदि उहो मुंहिंजो ख़्यालु कंदो ऐं उनखे कुझु आउं सुञाणा थो, पर जेसि ताईं इमाम अहमद बिन हंबल पहुतो तेसि ताईं इहे सरकारी मुल्ला उन वटि अॻु में पहुची विया त इहो ऐलान थी चुको आहे, कानून पास थी वियो आहे, क़ुर खे चओ त मख़लूक़ आहे ऐं अहमद बिन हंबल खे आंदो पियो वञे, उन ते सख़्ती कजो। 3 ॾींहं त मोतसम नरम लहजो रखियो उनखे सम्झाइण में। इमाम अहमद बिन हंबल फरमायो सवाल ई पैदा कोन्हे, जान त वञी सघे थी, लेकिन अल्लाह जे पाक किताब खे ऐं मख़लूक़ न चवंदुसि, गैर मख़लूक़ आहे, अल्लाह जो पाक किताब आहे, ऐबनि खां पाक आहे, ग़लतियुनि खां पाक आहे। नेठि 3 ॾींहंनि खां बाद में मोतसम बि ऐलान कयो अगरि मुंहिंजी मुहबत वारी ज़ुबान नथो सम्झी हाणे सख़्त सज़ा मिलंदी, कोड़ा लॻंदा। इमाम अहमद बिन हंबल कोड़नि जे लाइ तयारु थी वियो आहे। जेॾी महिल कोड़नि लॻाइण जे लाइ पेरनि में ॿेड़ियूं त लॻियूं पियूं आहिनि, ज़ख़्मी हालत में आहिनि, हथ ॿधा विया आहिनि। जेॾी महिल हिकिड़ो कोड़ो थो लॻे, उहो कोड़ो अगरि हाथी खे लॻे त हाथी जो बचण बि मुश्किल आहे, उन कोड़े लॻण सां बेहोश था थी वञनि। जेॾी महिल होश अचे थो वरी कोड़ा था आणनि, हिकु कोड़ो लॻो आहे, फरमायूं अल्लाहु अकबर, ॿियो कोड़ो लॻो, फरमायूं ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह, टियों कोड़ो लॻो आहे, सख़्त तकलीफ़ थी आहे। उन वक़्तु फरमायूं त अल क़ुरान ला मख़लूक़, क़ुरान मख़लूक़ नाहे, क़ुरान अल्लाह जो किताब आहे, अल्लाह जो कलाम आहे। उन वक़्तु जेॾी महिल वक़्त जे ख़लीफ़े मोतसम ॾिठो त ही मरी त वेंदो, जान त ॾींदो, लेकिन कॾहिं बि पंहिंजे अक़ीदे खे न छॾींदो, इन करे हाणे छॾियोसि, ही त ख़तमु थियण वारो आहे। चयूं बसि हिनखे घर पहुचायो। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह खे इन ज़ख़्मी हालत में को वक़्तु ज़िंदगी ताईं उहे ज़ख़्म रहिया हुआ जेके उनखे सज़ाऊं ॾिनियूं वयूं, लेकिन अल्लाह पाक जे पाक किताब जी अज़मत ऐं उनजी हुरमत, उनजी इज़त ते ई जान कुर्बान करण वारा इहे शख़्स आहे। असां त 2 मिंट जी तकलीफ़ बि बर्दाश्त नथा करे सघूं क़ुरान करीम जे दिफ़ा हुरमत जे हवाले सां, प्यारे पैगंबरनि जे दिफ़ा हुरमत रसूल जे हवाले सां। यकीनन असां मुस्लमाननि जी आज़माइश आहे। ही क़ुरान वो किताब आहे जेको इंसान खे मुत्तकी बनाईंदो आहे, इंसान जे दिल में तक़वा पैदा कंदो आहे। ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। तक़वा दिल जो नालो आहे, दिल जे इख़लास जो। तक़वा छा आहे? दिल जे इख़लास सां जेको अमल आहे उनखे उहो मुत्तकी इंसान आहे। ॾिसो न अल्लाह ताला बाने जी जान वठे पियो, जान में आज़माए पियो, माल में आज़माए पियो, कुर्बानी में आज़माए पियो, माल में आज़माए पियो। अल्लाह ताला खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? न माल जी ज़रूरत आहे, न जान जी ज़रूरत आहे। असल अल्लाह ताला इंसान जे दिल जी आज़माइश इम्तिहान पियो वठे
त ही अल्लाह जे फरमान ते अमल करे थो या न। फरमाई ला यनालल्लाह लुहुमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो कुर्बानी जे हवाले सां ॾिसो अल्लाह फरमाए तो न तव्हांजे जानवर जो इहो गोश्त अल्लाह ताला वटि थो पहुचे, न उनजो रत अल्लाह ताला वटि थो पहुचे। अल्लाह ताला वटि त सिर्फ़ तव्हांजी तक़वा थी पहुचे, तव्हांजे दिल जी इख़लास, दिल जो इख़लास, मुत्तक़ी हुजण तव्हांजो, यानी अल्लाह जे हुक्म ते अमल करे इहो ख़र्च करणु, अल्लाह ताला जे फरमान ते अमल करणु, तव्हांजी दिल वारी आहे तक़वा, इहो तव्हांजो इम्तिहान आहे, तव्हांजी आज़माइश आहे। अल्लाह फरमाए तो इहो तव्हांजो अमल दिल वारो मूं वटि पहुचंदो आहे, न तव्हांजे जानवर जी परवाह आहे, न तव्हांजे इन गोश्त जी परवाह आहे। जेॾी महिल मुशरिकीन मक्का बि कुर्बानी कंदा हुया, जानवर ज़बह करे गोश्त पंहिंजे बुतनि जे अॻियां वञी रखंदा, रत बैतुल्लाह जे दीवारुनि ते आणे छॾींदा त ऐं अल्लाह असां बि कुर्बानी कई आहे। बुतनि मबूदनि जे अॻियां रखी करे चवंदा असां जानवर कुर्बान कया आहिनि। सहाबा किराम ईमान था आहिनि, मुस्लमान थी विया, कुर्बानी करण लगा। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं असां शिरक ऐं बिदअत, शिरक जे अंदर ज़लालत ऐं गुमराही ऐं कुफ्र में हुयासीं, तॾहिं त अहिड़ो कमु कंदासीं, कुर्बानी करे उहो गोश्त त बुतनि जे अॻियां रखंदासीं, उहो रत त दीवारुनि काबतुल्लाह जे दीवारुनि ते आणींदासीं त अल्लाह ताला ॾिसे। अल्लाह जे रसूल फरमायो, अल्लाह ताला क़ुर नाज़िल कयो, लन यनालल्लाह लुहुमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा। ऐ मुंहिंजा प्यारा पैगंबर, तूं पंहिंजी उम्मत खे, पंहिंजे सहाबा खे बि ॿुधा, न तव्हांजे गोश्त जी अल्लाह ताला खे परवाह, न तव्हांजे रत जी अल्लाह ताला खे का परवाह आहे। अल्लाह ताला त सिर्फ़ तव्हांजे दिलनि खे पियो आज़माए। अल्लाह ताला तव्हांजी तक़वा खे थो ॾिसे त हिन में तक़वा केतिरी आहे, अल्लाह जे हुक्म ते अमल केतिरो था कनि। इंसान में खुलूस इख़लास हुजे, इख़लास खां सवाइ इंसान कहिड़ा बि अमल करे न, उहो अमल कंहिं कम जो न आहे। जंहिंमें ॾेखा या रिया हुजे उहो अमल कंहिं कम जो न आहे। मशहूर हदीस आहे, पर हिन हदीस खे आऊं ॿिनि टिनि जॻहियुनि ते किताबनि में हदीस आई आहे मुख़्तलिफ़ हवालनि सां, ऐं उन हवाले सां तव्हांखे सम्झाया। शेख अलबानी सिलसिला सहीह में भी इनके जिक्र कयो। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े ॾींहुं पंहिंजे साथियुनि जे मजलिस में हदीसूं बयान करे रहियो आहे। हदीसूं ॿुधाईंदा रहिया, माण्हू ईंदा हुआ, मजलिस में अची वेहंदा हुआ, वरी जमायत थी वेंदी। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु जेॾी महिल पंहिंजो दर्स ख़त्म कयो, उन वक़्तु शुफ़ैया असबही हिकिड़ो शख़्स नाले उहो आयो हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चवण लॻो, ऐं अबू हुरैरा अल्लाह जे वास्ते अल्लाह जे रसूल जी का अहिड़ी मूंखे हदीस ॿुधायो जेका सिर्फ़ अल्लाह जे रसूल अकेला में तन्हाई में तव्हांखे ॿुधाई हुजे ऐं तव्हां उहा मूंखे ॿुधायो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, हा आऊं तोखे उहा हदीस ॿुधाईंदुसि जेका हदीस अल्लाह जे रसूल उन टाइम ते अकेला में तन्हाई में उन घर में मूंखे ॿुधाई जंहिंमें मूंखां ऐं अल्लाह जे रसूल खां सिवा कोई बि न हो। ईअं चयो ऐं हिकिड़ी चीख कयूं, वॾी आवाज़ में दाह निकिरी वई ऐं बेहोश थी विया। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह उन माण्हू इंतज़ार कयो, होश में आया, होश आयो, वरी फरमायो, हा आऊं तोखे अल्लाह जे रसूल जी हदीस ॿुधायां थो। अल्लाह जे रसूल मूंखे उन वक़्तु ॿुधाई जॾहिं कोई न हो, सिर्फ़ अल्लाह जा रसूल आऊं हुयसि, उहा हदीस तोखे ॿुधायां थो। ईअं चवण सां वरी चीख निकिती, आवाज़ थियो, वरी बेहोश थी विया। हदीस में अचे थो 4 दफ़ा बेहोशी जा दौर आया ऐं रोंदा रहिया। हिकिड़ी ॻाल्हि आहे जो एतिरो अल्लाह जो ख़ौफ़ आहे ऐं इहो कहिड़ो मामिलो आहे, कहिड़ी हदीस आहे जो एतिरो ख़ौफ़ आहे जो 4 दफ़ा बेहोश थी विया। 5 दफ़ो उन शख़्स
शुफैया असबाई चवे तो मुते कॾहिं ज़बरदस्ती हाउस में आणियो बिहारियो आहे मुझे हाणे मूंखे ॿुधायो हुन जे दिल में भी आरज़ू थी त आख़िर आहे कहिड़ी हदीस अबू हुरैरा 4 दफ़ा बेहोश थी चुका आहिनि फरमाई हाणे तोखे ॿुधायां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ऐं हदीस अल्लाह जे रसूल मूंखे उन वक़्त ॿुधाई जंहिं जगह ते जंहिं घर में मूंखां अल्लाह जे रसूल खां सिवा टियों माण्हू न हुयो पाण फरमायो माशर जो मैदान हूंदो गोॾनि भर माण्हू ज़मीन ते किरियल हूंदा उन वक़्त हिसाब किताब जो ॾींहुं हूंदो रब करीम जेॾी महिल हिसाब वठंदो उन वक़्त उहा हालत हूंदी जो 3 शख़्सनि खे माशर जे मैदान में आंदो वेंदो सभ खां पहिरीं जहन्नम जी बाहि उन्हनि जे लाइ भड़काई वेंदी 3 क़िस्मनि जा माण्हू ईंदा हिकिड़ो क़ुरान जो कारी हूंदो ॿियो सखी अल्लाह जे रस्ते में सखावत करण वारो हूंदो टियों मुजाहिद अल्लाह जे रस्ते में जान ॾियण वारो हूंदो इन्हनि 3 क़िस्मनि जे माण्हुनि खे आंदो वेंदो अल्लाह रब्बुल आलमीन सभ खां पहिरीं उन क़ुरान जे कारी खां पुछंदो ॾे ख़बर तो इल्मु हासिल कयो हा मुंहिंजा अल्लाह तुंहिंजे पाक किताब जो मूं इल्मु हासिल कयो तुंहिंजो क़ुरान आउं पढ़ंदो रहियसि माण्हुनि खे दावत ॾींदो रहियसि ॿुधाईंदो रहंदुसि अल्लाह ताला फरमाईंदो कूड़ थो ॻाल्हाई मलाइका चवंदा फरिश्ता कूड़ थो ॻाल्हाई यकीनन दुनिया में तो इल्मु हासिल कयो क़ुरान त पढ़ियो कारी त थियो दुनिया वारनि खे ॿुधाईंदे पर तुंहिंजे दिल में उहा तक़वा न हुई सिर्फ़ पंहिंजे उन वाह वाह कराइण जे लाइ माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ पंहिंजा आवाज़ बयान कंदे हुए तुंहिंजे दिल में उहा तक़वा न हुई छो त अल्लाह ताला दिलनि जे राज़नि खे ॼाणे थो ही गौर जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि असां सभिनी जे लाइ असांजे लाइ तव्हां जे लाइ अल्लाह ताला वरी सखी खां पुछंदो ऐ मालदार तोखे मूं माल ॾिनो मुंहिंजो नेमतूं ॾिनियूं ॿुधा त उन नेमतुनि खे उन माल खे तो कीअं इस्तेमालु कयो उहो जवाब इहो ॾींदो अल्लाह तुंहिंजे नेको कर तुंहिंजे ॿारनि खे मिसकीननि ग़रीबनि में मूं वॾियूं ख़ैरातूं कयूं हुयूं सभिनी खे मूं ॾिनो त मुंहिंजो रब राज़ी थी वञे अल्लाह ताला फरमाईंदो हरगिज़ न कूड़ थो ॻाल्हाई तुंहिंजे दिलि में इहा तक़वा न हुई पर तुंहिंजी दिलि में इहा ई ॻाल्हि हुई त माण्हू वाह वाह कनि हीउ केॾो सखी माण्हू आहे केॾियूं ॾिसो ऐलान करे ख़ैरातूं पियो करे कीअं पियो माण्हुनि खे खाराए सिर्फ़ माण्हू वाह वाह चवनि ऐं तुंहिंजो नालो निकिरे अल्लाह फरमाईंदो आऊं थो ॼाणा त तक़वा कंहिंजे दिलि में आहे वरी टियों नंबर मुजाहिद खे घुरायो वेंदो उनखां अल्लाह ताला पुछंदो मूं तोखे जान ॾिनी हुई जान खे तो कीअं कुर्बान कयो या तो कीअं जिहाद कयो उहो ई जवाबु ॾींदो अल्लाह तुंहिंजे दुश्मननि सां विड़िसि मुक़ाबिलो कयमि जान कुर्बान कयमि अल्लाह ताला फरमाईंदो कूड़ थो ॻाल्हाई तुंहिंजे दिलि में इहो हो त माण्हू मूंखे बहादुर चवनि माण्हू मूंखे शहीद चवनि यानी सारो अमल इंसान जे दिलि जो आहे इख़लास हुजे तक़वा हुजे अल्लाह तो ॼाणे त कंहिंजे दिलि में तक़वा आहे कंहिंजे दिलि में तक़वा न आहे ईअं न त सभई माण्हू हिकु जहिड़ा न इहो हिकु मिसाल अल्लाह जे रसूल ॾिनो आहे त कई अहिड़ा माण्हू बि आहिनि यकीनन अमल त कनि था नेकियूं त कनि था पर दिलि में तक़वा न आहे अल्लाह जो ख़ौफ़ न आहे सिर्फ़ु ॾेखार जे लाइ तॾहिं हज़रत अबू हुरैरा फरमाईंदो उहो महशर जे मैदान में सभ खां पहिरीं इन्हनि 3 शख़्सनि खे जहन्नम जी बाहि में उछलायो वेंदो पोइ हिसाब किताब थींदो यकीनन तक़वा जेको नालो आहे न उहो दिलि जो अमल इख़लास सां इंसान खां गुनाह थी वञे असां दुनिया में छा चाहींदा आहियूं असांजो नालो थी वञे फिलहाल हक़ असांजी हली वञे कामयाबी थी वञे आहियूं त ना हक़ ते आहियूं ना इंसाफ़ी पिया कयूं पर पोइ बि असांजी इज़त असां कीअं हारायूं इंसान जो ज़हन इहो कमु कंदो आहे पर जॾहिं को गुनाह जो कमु हुजे इंसान उन गुनाह जे कम खे छॾे ॾे को ज़ुल्म जो कमु हुजे ज़ुल्म छॾे ॾे अल्लाह जो ख़ौफ़ रखी अल्लाह जो ख़ौफ़ भले आउं नाकाम थी वञा दुनिया में माण्हू मूंखे गुनहगार चवनि दुनिया में माण्हू मुंहिंजी तारीफ़ न कनि पर मुंहिंजो रब राज़ी थी वञे उन जे लाइ हदीस अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में हिकिड़ो मिसाल केॾो बि इंसान गुनहगार आहे पर अल्लाह ताला अगरि दिलि में तक़वा रखी आहे त उनखे पंहिंजे मुत्तक़ी हुजण जो सिलो मिले थो
उनके तकवा वारो सिलो अजुर मिले तो भले केॾो गुनाहगार आहे उनका खता थी वई आहे गुनाह थी वियो आहे पर अल्लाह जो खौफ थियो आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे वक्त में उन्हीं दौर में औरतूं मस्जिद में नमाज पढ़ंदियूं रात के टाइम ते अक्सर औरतूं पर्दो करे यानी रात में ईंदियूं हुयूं मस्जिद में अची इबादत कंदियूं ऐं जमात सां गॾु नमाज पढ़ंदियूं। अल्लाह जे रसूल फरमायो अगर औरतूं मस्जिद में अचनि तो उनखे न रोकियो मना न कयो इबादत करे सघनि थियूं पर वो इंतजाम हुजे उन हिसाब सां पर्दो हुजे मर्द अलॻि हुजनि औरतूं अलॻि हुजनि। औरतूं ईंदियूं हुयूं उन्हनि मां हिकु सहाबियात मां हिकिड़ी औरत रात जो नमाज जे लाइ अचे पई मस्जिद में कंहिं शख़्स उन अकेली औरत खे ॾिसी ऐं उन सां हरकतूं कयूं ऐं बदफेली कई उनजे मथां चादर ॾेई तव्हांजो उहा औरत सुञाणे न उनजे मथां वॾी हिकु कंबल जियां समझो त वज़नी चादर हुई उहा उनजे मथां ॾेई छॾी उहा औरत सुञाणे न सघे ऐं उन सां ज़िना कई बदकारी कई उहा औरत दाऊं कंदी रही उनजे वात ते उहो कपिड़ो ॾेई चादर उनखे काबू करे छॾी उनजो आवाज़ घोटियल रहो करे कंहिं ॿुधो बि न जेॾी महिल हिन कपिड़ो हटी वियो उन औरत वठी दाऊं कयूं माण्हू ॿुधनि तव्हांजो हीउ भॼी वियो हीउ उतां खां निकितो जेसि ताईं औरत उहो कपिड़ो न पंहिंजे मथां परे कयो परे खां ॾिठी तो माण्हू वञे पियो हीउ माण्हू वञे पियो दाऊं कयूं मुहाजिरीन साहब जमा थी विया। हीउ सही वाक़ियो आहे शेख अलबानी अल सिलसिला सहीह में सही हदीसुनि में हिनखे ज़िक्र कयो आहे। जेॾी महिल माण्हुनि हिननि खे ॾिठो त इहा औरत दाऊं बि करे औरत चवे थी वञे पियो इहो भॼियो पियो वञे इन जेको बदफेली कई आहे ज़बरदस्ती हिन ज़िना कयो आहे इनखे काबू कयो साहबा जीअं भॻा उनखे पकड़ियो असुल कोन पकड़ियो उन चादर ढके लही हो त केॾांहुं पियो हलियो ॿिए अल्लाह जे बाने खे पकड़े काबू कयो औरत जो इहो आहे त मुंहिंजे अखियुनि जे अॻियां त इहो ई पियो वञे इहो आहे इहो हिन जेको बदफेली कई आहे ज़बरदस्ती उन वक़्तु उनखे साहबा वठी विया अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पाण उन औरत खां पुछो तूं सुञाणी थी कि हा अल्लाह जा रसूल जेॾी महिल हिन त मुंहिंजे मथां कपिड़ो ॾेई छॾियो मूं कपिड़ो हटायो त इहो ई माण्हू हुयो उन वक़्तु जल्दी में केरु थो वञे इहो ई शख़्स आहे सुञाणा थी अल्लाह जे रसूल फरमायो हिनखे रजम कयो हिनखे पथर हणी हिनखे हलाक कयो हिनजी सज़ा हिन ज़बरदस्ती ज़िना कई आहे ऐं औरत बरियूं ज़िमा हुनजो ॾोह न आहे इते उनखे रजम करण जी तयारी हू बेवस थी वियो ऐं छा कयां अल्लाह जे रसूल जे अॻियां घणेई कोशिशि की आउं कोन्हसि पर जे औरत चए त मूं त ॿियो ॾिठो ई कोन तूं पियो वञी साहबा मुहाजिरीन खे गिरफ़्तार करण वारा उन्हनि चयो त उन वक़्तु असां फौरन तोखे पकड़ियो आहे तूं कीअं तूं चवे आउं कोन आहियां औरत गवाह आहे अल्लाह जे रसूल साहब खे रजम कयो इन मां छा मालूम थियो त ग़ैब जो इल्मु सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात खे आहे प्यारे पैगंबर के भी गैब जी खबर काने त ही हकीकी गुनाहगार आया न जेडी मल उनके रजम करण वाला आइन पत्थर लगाने वाला आइन हकीकी गुनाहगार डोड़ी आयो अल्लाह जा रसूल आऊं या गुनाहगार ये बगैर के वजह जे मारियो पियो वने खता मुखा थिया मुखी सजा दियो ये तकवा है गुनाह त थी गयो पर दिठई क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला के छा जवाब दींदस मुझे करे आऊं तो छुपी वना बची वना तौबा त करे वना पर ई कत्ल जो गुनाह त मुझे जिम्मे लगी विंदो क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे अॻियां पेश थी छा जवाब ॾींदो अल्लाह जा रसूल खता मुखां थिया आऊं गुनाहगार आहियां आऊं निकी वियो विच में अल्लाह जो वालो रस्ते वारो ने औरत ॾिठो आहे यकीनन गुनाहगार आऊं आहियां खतादार आऊं आहियां मूंखे रजम कयो मूंखे सज़ा ॾियो अल्लाह जे रसूल उन औरत खे फरमायो ऐं औरत तोखे अल्लाह माफ़ कयो तूं हली वञ तुंहिंजो ॾोह कोने यकीनन तुझे दिल में तकवा हुई पर दो तो उन जो जे जबरदस्ती गुनाह कयो अल्लाह जे रसूल साहब फरमायो ऐ उन जह के इया शक में पकड़ियो हो पान उन जी भी तारीफ कयो पान फरमायो तू हलियो वन हाने उन जे ला फरमायो रजम कयो लगे मारियो जेडी मन उन के पत्थर आया वया उन जो साह निकली गयो उन के मारियो गयो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लकत ताबत तौबतन कद ताब अहलुल मदीना
पान फरमायो हिन अहिड़े हिन शख्स इन हालत में गुनाह जो त इकरार कयो आहे पर अहिड़ी त तौबह कई आहे अहिड़ी त तौबह कई आहे अगर इन जहिड़ी तौबह अहले मदीने जा गुनहगार कन अल्लाह ताला उन्हनि सभिनी खे माफ़ करे छॾे। यह तकवा इंसान का खता थी वही गुनाह थी वियो पर अल्लाह जो खौफ दिल में अची वियो ऐं मुंहिंजा अल्लाह खता त मूंखां थी आहे मुंहिंजी जॻह ते असां छा सोचींदा असांजी जान बची वञे ॿिए जी मर्ज़ी मरी वञे हलाक थी वञे कूड़ियूं गवाहियूं कूड़ियूं शाहिदियूं कूड़ा गवाह पेश कंदासीं पंहिंजे पाण खे पढ़ाइण जे लाइ अञा परस्ती में अची आऊं घटि न थियां। यकीनन मुंहिंजा मुस्लमान भाइयो मुत्तकी इंसान हर टाइम ते इहो सोचींदो त आऊं भले हाराए वञा लेकिन अल्लाह जे नज़र में अल्लाह जे अॻियां क़यामत जे ॾींहुं मूंखां पुछा थींदी ऐं उन अल्लाह करीम खे आऊं छा जवाब ॾींदुसि। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी खे मुत्तकी बनाए अल्लाह ताला असांजे दिल में तक़वा पैदा करे अल्लाह ताला असांजे गुनाहनि खे माफ़ करे व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।